नाज़िन तंगवाणी भरिसां ॻोठ कमाल मक्सी में मासूम ॿारड़ी उरड़ी वेघे फोत थी वई आहे। मन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक। जी अता, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल तंगवाणी भरिसां ॻोठ कमाल मंगसी में ॻोठाणो अमाला मिराणी जे वधीक हिकु मासूम निगरी शबाना थी अमाला मिराणी उड़ी के फौत थी आहे। हिकु हफ़्ते दौरान इन साॻी घर जा मासूम हिकु धीउ हिकु पुट अॻु में फौत थिया। हिकु हफ़्ते दौरान हिकु ई घर जा टे ॿारड़ा मासूम ॿारड़ा उड़ी के फौत थिया आहिनि। जॾहिं त तंगवाणी तालुके में 10 ॾींहं जे अंदरि मौज़ी मर्द में उड़ी जे मर्द में फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो। गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी जेके मासूम ॿारड़ा जेके फौत थिया आहिनि, हितां जे सिहत खाते जे इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां के बि टीमूं घरनि ॾांहुं न मोकिलिया आहिनि। हिन वक़्तु हुन ई घर में केतिरई मासूम ॿारड़ा आहिनि उड़ी जे मौज़ी मर्द मुब्तला आहिनि। हिननि बार बार हितां जे इंतिज़ामिया सिहत खाते जा आला अमलदारनि खे शिकायतूं कयूं त असांजा केतिरई मासूम जेके ॿारड़ा आहिनि उड़ी जे मौज़ी मर्द मुब्तला आहिनि। टीमूं मोकिलियो, हुननि खे वैक्सीन कयूं, तंहिं बावजूदि हिननि को बि जोगाव कोन्हे। हिन वक़्तु केतिरई जेके मासूम ॿारड़ा आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में इन्हनि उड़ी जे मौज़ी मर्द में मुब्तला आहिनि। जी अता, जी मेहरबानी।